क्या मिल गई मासूम सी, क्या मिल गई मासूम सी, जाया दे पिदर से। नाज़रीन, ॾह मुहर्रम हराम योम आशूरा जे मौक़े ते करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां मातमी जुलूस कढिया पिया वञनि, जंहिं दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील वठण लाइ असां सां मुख़्तलिफ़ शहरनि मां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि SS न्यूज़ जा रिपोर्टर्स। सभ खां पहिरियां हलूं था कराची, जिते मातमी जुलूसनि बाबति अपडेट करण लाइ मौजूदु आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ नबी बख्श ख़ासि खेली। जी नबी बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेको आहे पूरे मुल्क जी अॼु कराची में बि जेको आहे 10 मुहर्रम हराम जो जेको मरकज़ी जुलूस आहे उहो अॼु निश्तर पार खां बरामद थी चुको आहे, जेको पंहिंजे मुक़ररु रस्ता तां थींदो ईरान हुसैनिया खरादारा इमाम बारगाह में जेको आहे नहर थींदो, जॾहिं त कराची जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां जेके आहिनि आज़ादारनि जा जेके क़ाफ़िला आहिनि उहो पहुचण जो सिलसिलो पिणु जारी आहे, जॾहिं त मोमिनीन पारां या हुसैन जूं सदाऊं जेके आहिनि उहे पिणु बुलंद कई पियूं वञनि ऐं मोमिन जेके आहिनि उहे करबला जे शहीदनि खे यादि करण जे लाइ जेको आहे सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं जेको आहे चाकुनि जो पिणु मातम जेको आहे उहो करे रहिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके अंजुमन आहिनि उन्हनि पारां जेके आहिनि जुलूस जा जेके गुज़रगाह आहिनि उन्हनि ते जेको आहे सबीलूं ऐं डगर न्याज़ जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे, जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा जेके आहिनि मजमूई तौर ते जेको आहे 10,000 खां वधीक जेके एहलकार जेके आहिनि उहे हिते मुक़ररु कया विया आहिनि ऐं ईंदड़ वेंदड़ जेके माण्हू आहिनि उनजी सख़्त चेकिंग खां पोइ जेको आहे उन्हनि खे अंदरि जेको आहे जुलूस में छॾियो पियो वञे, जॾहिं त हिते जेके जेको मेन रोड जेको गुज़रगाह आहे उन ते जेको आहे बम स्क्वाड जेके जा एहलकार जेके आहिनि उन्हनि खां अलावा सिंध पुलिस ऐं रेंजर्स जा जेके एहलकार आहिनि ऐं स्काउट जा जेके एहलकार आहिनि उहे पारां जेको आहे जुलूस जो जेको गुज़रगाह आहे उनखे चेक करे जेको जुलूस खे अॻिते वधाइण जेका आहे इजाज़त ॾिनी पई वञे, जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका इहो जुलूस जेको मरकज़ी जुलूस निकितो आहे उहो तिब्बत सेंटर ते जेको आहे ज़ोहर जी निमाज़ अदा करण खां पोइ जेको आहे हितां अॻिते जेको आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा थींदो, जॾहिं त सिक्योरिटी जेका आहे तमामु इंतहाई सख़्तु कई वई आहे, जेके वॾियूं जेके बिल्डिंगूं जेके वॾियूं इमारतूं जेके आहिनि उन्हनि ते जेको आहे पिणु जेके शूटर जेके आहिनि उहे पिणु मुक़ररु कया विया आहिनि त जीअं को अणवंदड़ जेको आहे को वाक़ियो पेश न थी सघे। जुलूस जेको आहे शाम जो मग़रिब खां पहिरीं जेको आहे उहो ईरान हुसैनिया खरादारा इमाम बारगाह में जेको आहे नहर थींदो, जिते जेको आहे शाम में गरीबा थींदी। जी ऐं नाज़रीन, हाणे रुख़ कयूं था सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद ॾांहुं, जिते मातमी जुलूसनि बाबति आगाह करे रहियो आहे इब्राहिम उनड़। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, योम शहादत हज़रत इमाम हुसैन के हवाले से योम आशूरा में हैदराबाद में जो मरकज़ी जुलूसों की बरामदगी का सिलसिला शुरू हो चुका है। इस वक्त तकरीबन हैदराबाद में लगभग जो है मरकज़ी 200 से ज़ायद जो है जुलूस बरामद किए जा रहे हैं, जिसमें मातमी जुलूस हैं, सीना खोबी वाले जुलूस हैं और गाज़ी अब्बास के जो है अलम बरामद किए जाते हैं। इसके अलावा मैं अगर बात करूं यहाँ पर आए हुए अज़ादारों की एंट्री के हवाले से, तो शहर में जो है 7 मुख्तलिफ़ जगह पर जो है वॉक थ्रू गेट लगाए गए हैं। उसके अलावा मरकज़ी जुलूसों के गुज़रगाह के करीब जो मुख्तलिफ़ गली रस्ते हैं वहाँ पर जो है खारदार तारें लगवा कर जो है उन रोड और रस्तों को जो है ब्लॉक कर दिया गया है। इसके अलावा अगर मैं बात करूँ यहाँ पर सिक्योरिटी के हवाले से जो है आज जो है तकरीबन 5,000 से ज़ायद जो है पुलिस एहलकार हैं और जो है मुख्तलिफ़ जगहों पर वो जो है उनको तैनात किया गया है। यहाँ पर तकरीबन छोटे या बड़े जो भी मातमी जुलूस हैं वो लगभग 200 से ज़ायद जुलूस हैं, जिसमें हज़ारों की तादाद में जो है अज़ादार आते हैं और मुख्तलिफ़ अजला से अज़ादार आते हैं। जी नाज़रीन, हैदराबाद जी सूरत हाल बाबति असांखे अपडेट कयो इब्राहिम उनड़। ऐं हाणे हलूं था जैकबाबाद, जिते मातमी जुलूसनि बाबति वीडियो लिंक ते मौजूदु आहे राशिद बलोच। जी राशिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अॼु 10 मुहर्रम जो ॾियारो जेको आहे त इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। नंढनि वॾनि इमाम बारगाहनि खां जेको आहे त मातमी जुलूस बरामद थी चुका आहिनि, 50 खां मथे मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। शहर जे जेके मुख़्तलिफ़ जेके रवायती उन्हनि जा रस्ता आहिनि, क़दीमी रस्ता, उतां जेके आहिनि त आज़ादारी कंदा जेके आहिनि त उहे पंहिंजे हिन टाइम जो DC चौक ते अची पहुचंदा। हिते जेको आहे त ज़ोहर जी नमाज़ अदा कई वेंदी, हिते मजलिस बपा थींदी, मुख़्तलिफ़ जेके इहे जुलूस थींदा हिते जेके आहिनि त इख़्तिताम पज़ीर थींदा। तंहिंखां पोइ राति जो जेको आहे त देरि सां इहो शाम जो टाइम इहे वेंदा, हिते जेको इमाम बारगाह जेको आहे पीर बुखारी थिए उते जेके त मातम कंदा, आज़ादारी कंदा, जेके त इमाम हुसैन सलाम खे पुरसो पेश कंदा। CCTV कैमरायूं लॻायूं आहिनि, जेके आहिनि त 150 खां मथे CCTV कैमरायूं लॻायूं आहिनि, जॾहिं त 4 जेके आहिनि त मॉनिटर रूम क़ाइमु कया विया आहिनि, जेके उहे मातमी जुलूस जेके बरामद थींदा उन्हनि खे मॉनिटर कंदा। ॿिए पासे SSP जेकबा जो इहो चवणु त सिक्योरिटी जा इंतज़ामात असां इंतिहाई सख़्तु कया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे त इहो DC चौक ते हाणे जेके मातमी जुलूस जेको पहुचण जो सिलसिलो जारी आहे। ज़ोहर जी नमाज़ पढ़ण खां पोइ जेको आहे त इहे मातमी जुलूस सॼा शाम जो बरामद थी करे वेंदा, जेके पीर बुखारी ते उते इमाम हुसैन सलाम खे पुरसो पेश कंदा। जी
ऐं नाज़रीन हलूं था कंधकोट जिते मातमी जुलूसनि जी सूरत हाल बाबति अपडेट करे रहियो आहे फरहान मलिक। जी फरहान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कंधकोट जे घंटाघर चौक ते। पूरे मुल्क जीअं कंधकोट में बि ॾह मुहर्रमुल हराम योम आशूर हज़रत इमाम अली हुसैन जे यादि में जेको आहे सो मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां रहंदो आहिनि। 40 जे क़रीब कंधकोट शहर में जेके आहिनि मातमी जुलूस बरामद थींदा, जेके मुक़ररु थियल रस्तनि खां थींदे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थियल आहिनि। 40 खां वधीक जेके मंज़िल तरफ़ रवाना आहिनि मातमी जुलूस, उहे जेको आहे सो उन में सीनाज़ोरी ऐं जेको आहे लुआखानी कई पई वञे। सिक्योरिटी जा इंतज़ामात इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जेके हितां जा अज़ादार आहिनि उहे मुसलसिल जेको आहे वापदा इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु आहिनि। जेको आहे सो उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मुसलसिल पहिरीं मुहर्रमुल हराम खां वठी करे 10 मुहर्रमुल हराम ताईं वापदा इंतिज़ामिया जो जेको रवैयो आहे उहो बिल्कुलु नाकाम आहे। उहो जेको आहे मुसलसिल पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं बिजली खे सही तरीक़े सां न हलाए वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 6 DSP 23 SHOs ऐं 2866 पुलिस ऑफिसर जेके आहिनि एहलकार, उहे पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी